नासिक नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 15 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। अवां खे नासिक नाखाई ॾियूं पिया। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 15 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 15 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 15 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलाह बख्श कुरैशी सां। अलाह बख्श, अपडेट कजो। जी बिल्कुल ही वो 70 फुलपोटो आहे जंहिंजा रहवासी गुज़िरियल 15 ॾींहंनि खां मुसलसल सरापा एहतिजाज आहिनि। रोज़ानी जे बुनियाद ते एहतिजाज करे रहिया आहिनि त असांजे ॻोठ में मनशियात जो मर्कज़ क़ाइमु थी चुको आहे ऐं मुसलसल असीं सरापा एहतिजाज आहियूं, पर पुलिस मनशियात जो अॾो ख़तमु नथी कराए ऐं गाजीखार पुलिस जी हथ आहे ऐं उतां पुलिस मंशियूं वठे थी ऐं मनशियात परोशन खे उन्हनि पुलिस छूट ॾेई छॾी आहे, जंहिंजे करे अॾो हली रहियो आहे। असांखे ख़तरो आहे ऐं जेके अॾो हलाइनि था मनशियात उहे असांखे जानी नुक़सान ॾियण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं हिननि मुतालबो कयो आहे त असांजे एहतिजाज जो नोटिस वरितो वञे ऐं जेको दिल्ली कंबर शदात कोर्ट जो नओं SSP आयो आहे उहो असांजे एहतिजाज जो नोटिस वठी मनशियात जे अॾे खे ख़तमु कराए जीअं असांजो नौजवान नस्ल तबाह थियण खां बची सघे। जी ठीकु आहे अलाह बख्श, वॾी महिरबानी अवां जी।